नासिर 27वीं आईनी तरमीम जो ड्राफ्ट अञा फाइनल न थी सघियो आहे। हुकूमती इतिहादियुनि विच में कुछ शिकन ते डेडलॉक बरक़रार आहे। ज़रियुनि मूजिब पीपल्स पार्टी नवाज़ लीग अॻवाननि विच में काफ़ी देर ताईं मुलाक़ात थी आहे, जंहिं में आईनी तरमीम जे शिकन ते मुशावरत कई वई आहे। मुलाक़ात में नवाज़ लीग तरफ़ां सागटार आज़म नज़ीर तारड़, अनुशा रहमान, पीपी तरफ़ां शेर रहमान, फारूक ऐश नाइक, नवीद कमर ऐं मुर्तज़ा वहाब शरीक थिया। ज़रियुनि मूजिब एमक्यूएम बि आईनी तरमीम में पंहिंजूं तजवीज़ूं शामिल कराइण लाइ कोशिशूं करे रही आहे। हिक ॿिए रवान सां अहम ख़बर शेरपा कयूं। 27वीं आईनी तरमीम जो ड्राफ्ट अञा फाइनल न थी सघियो आहे। हुकूमती इतिहादियुनि विच में कुछ शिकन ते डेडलॉक बरक़रार आहे। ज़रियुनि मूजिब पीपल्स पार्टी नवाज़ लीग अॻवाननि विच में काफ़ी देर ताईं मुलाक़ात थी आहे, जंहिं में आईनी तरमीम ते शिकन ते मुशावरत कई वई आहे। मुलाक़ात में नवाज़ लीग तरफ़ां इसाक डार, आज़म नज़ीर तारड़, अनुशा रहमान, पीपी तरफ़ां शेरी रहमान, फारूक ऐश नाइक, नवीद कमर ऐं मुर्तज़ा वहाब शरीक थिया। ज़रियुनि मूजिब एमक्यूएम बि आईनी तरमीम में पंहिंजूं तजवीज़ूं शामिल कराइण लाइ कोशिशूं करे रही आहे।